जमियत जे गुंडन कराची यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि जे मथां हमलो करे खेनि ज़ख़्मी कयो आहे। सिंध जे राजधानीअ में सिंधी शागिर्दनि मथां हमलो थियण जो ही पहिरियों वाक़ियो नाहे। जमियत हर भेरे धरती धड़ियुनि जे मथां हमला करे खेनि हीसाइण जी कोशिश कई आहे। जमियत पाकिस्तान जी रुजत पसंद पार्टी जमायत इस्लामी जी बगल बचा तंज़ीम आहे। हिक वक़्तु अहिड़ो हो जॾहिं कराची शहर में जमायत इस्लामी जी तोती ॿोलींदी हुई। ईअं पंहिंजनि करतूतनि सबबि कराची मां जमायत जो वजूद ख़तम थी वियो आहे। पर कराची यूनिवर्सिटीअ में अॼु बि हिननि जी शागिर्द तंज़ीम जो किरदार अहिड़ो ई आहे जहिड़ो ॿी जंग अज़ीम खां अॻु जर्मनीअ में हिटलर जे नाज़ी पार्टीअ जो हो। जमियत कराची यूनिवर्सिटी में फाशिस्ट रवैयो रखंदड़ उहा बदमाश तंज़ीम आहे जेका गुंडागर्दी सां दहशत पकड़े मुखालफ़नि खे मलिया मेट करण जी कोशिश कंदी आहे। कराची यूनिवर्सिटी में जमियत जूं जड़ूं गहरियूं आहिनि छो त हिन खे ॿाहिरां जमायत इस्लामी जी ऐं अंदरां इंतज़ामिया जी मुकमल सपोर्ट हासिल आहे। हिन वक़्तु जॾहिं जमियत खे साफ़ नज़र अची रहियो आहे त सिंधी माण्हुनि जो कराची में तइदाद वधी रहियो आहे त उहा ॻाल्हि हिननि खां बर्दाश्त नथी थिए। इन करे हू मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां सिंधी शागिर्दनि जे मथां तशद्दुद करे खेनि यूनिवर्सिटी छॾण या यूनिवर्सिटी में कुंड जो कुओ थी रहण लाइ मजबूर थी करे। पर जमियत खे सम्झणु घुर्जे त हिन जी शोहरत ऐं ताक़त जो दौर वक़्त जे वकिरे में वही हाणे कटरा वाले थी चुको आहे। हू भली केतिरी बि बदमाशी करे पर सिंधी शागिर्द उन नादो कंध न झुकाईंदा। सिंधी शागिर्द धरती जा धणी हूंदे बि जमहूरी रिवायतुनि जा पासबान आहिनि। हू जमियत जे गुंडनि जे पुरतशद्दुद हथ कंडनि खां न कल्ह ॾिना हुआ ऐं न अॼु ड्रिजनि था। छोकरनि खे हिननि ज़ख़्मी कयो, धक बक आहिनि जमायत इस्लामी जेका तंज़ीम आहे यूनिवर्सिटी जे अंदरि। असां वियासीं उनखे खणणु, ज़ख़्मी हुया, एम्बुलेंस ते पहुचाइण वञूं पिया त वरी उहो ॿीहर अटैक हिननि कई। उन्हनि जो माना तइदादु 50-60 हुयो, जंहिंमें उन्हनि मज़ीद कंहिं फायर बि कया, फायर कयूं, उन्हनि वटि किल्पा आयूं ऐं डंडा हुयनि। मसइलो साईं हिन जो हितां जो हिते छोकिरा पढ़नि पिया को डिपार्ट में, इहे मसइले जी असांखे ख़बर न हुई। छोकिरनि खे जीअं ज़ख़्मी कयो न हिननि, असां हुनखे खणी एम्बुलेंस ते छॾणु वञूं पिया। सही त मां चयो छो था विड़ो छोकिरनि सां, उन ते वरी हिननि जेको आहे असांजे मथां अञा वरी अटैक करे छॾी। हींअर ज़ख़्मी आहिनि 5-6 ॼणा ज़ख़्मी साईं। बाक़ी साईं मथे में धक लॻा, मथे में हिननि सरिया वग़ैरह हुयनि, इहे ॿाहिरि नक में धक लॻो आहे, हॾी बि मां हथ सां ईअं करे हो कई आहे सिधी। हिन वक़्तु सिंध सरकार जी ज़िम्मेवारी आहे त सिंधी शागिर्दनि मथां थियल हमले जे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे ऐं जमियत जे गुंडनि खे यूनिवर्सिटीअ मां ईअं कढी उछलाए वञे जीअं इदारे मां किचिरे खे ॿुहारे उछलाइबो आहे। जमियत तारीख़ जो किचिरो आहे, हिन जी हक़ीक़ी जाइ तारीख़ जो डस्टबिन आहे।